तू असां दुनिया में हलिया वेंदासे ता असांजी औलाद कुरान पढ़ंदी रहंदी कब्र में कुरान जो सवाब मिलंदो रहंदो। अज पेरी शाबानुल मुअज़्ज़मा रात चंद्र बीठो शाबान जी पेरी तारीख शुरू थी वई आ। मदीने जे मीर रहमतुल आलमीन नबी फरमायो रजब शहरुल्लाह व शाबान शहरी व रमजान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आ, शाबान मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आ, ऐं रमजान मुंहिंजी उम्मत सगोरीअ जो महीनो आ। हदीस पाक में अचे थो त रमजान खां पोइ 11 महीननि में अल्लाह जे रसूल कंहिं बि महीने में एतिरा वधीक रोज़ा न रखिया आहिनि जेतिरा शाबान जे महीने में रोज़ा रखिया। पाण फरमायो शाबान जे महीने में हिकड़ी रात आ जेका 15 शाबान जी रात आ, छोटकारे जी रात आ, निजात जी रात आ, मोमिनन जे बख्शण जी रात आ। इन्नल्लाह यंज़िलु लैलतन निस्फ़ शाबान, जो जने शाबान जे महीने जी न 15 जी रात इंदी आ, अल्लाह से एडा त मोमिन बख्शे छड़ींदो आ, एडा त मोमिन बख्शे छड़ींदो आ जो बनी कलब जे कबीले जी रिढन में खल में जेके पशम में वार न एडा मोमिन अल्लाह इन रात बख्शे छड़ींदो। मां जने किताबन जी तहकीक कई त बनी कलब जे कबीले में भला घणियूं रिढा हूं त उलमा लिखियो आ तकरीबन उन अरब जे कबीलन में 80,000 रिढा हुया। घणियो 80,000 रिढ जी खल में पशम में वार भी थींदा आहिनि सनड़ा। मां तव्हां खां थो पुछां त हिक रिढ जी खल में वार घणा थींदा आहिनि? हा गणे ही न सघंदासीं, भली कहिड़ो बि इंजीनियर वे वार गणे न गणे सघंदो। असां पंहिंजी ॾाड़ीअ जा वार नथा गणे सघूं, असां पंहिंजे मथे जा वार नथा गणे सघूं, रिढ जी खल जा वार कारो गणे सघंदासीं। रब तो फरमाए मां एॾो बख़्शण हारा जो इन रात 80,000 रिढ जी खल में जेतिरा वार थींदा एॾा मोमिन बख़्शे छॾींदुसि। मदीने जे मीर आमिना जे लाल मुझे साईं फरमायो त जने शाबान जो 15 शाबान जो ॾींहुं थींदो आ, 14 शाबान जो ॾींहुं थींदो आ, 15 शाबान जी रात थींदी आ, जीअं जीअं शाम थींदी आ सिज लहण वारो हूंदो आ, अल्लाह से फरमाईंदो आ जिब्रील जी रब्बे जलील अॼु बरकत वारी रात आ, अॼु छोटकारे जी रात आ, निजात जी रात आ। जिब्रील जल्दी कर मां रब साईं जो हुकुम थी त रहमत जो झंडो खणी वञो, छो त इन रहमत रब्बी वसिअत करीब। बानन जा गुनाह थोरा न मां अल्लाह जी रहमत वॾी आ, मुंहिंजी रहमत गालिब भी हूंदी आ, कुशादी भी हूंदी आ। जिब्रील 70,000 मलाइका अॻियां, 70,000 मलाइका पोयां, 70,000 मलाइका सॼे पासे खां, 70,000 मलाइका खॿे पासे खां पाण सां गॾु वठी वञ। हे रहमत जो झंडो दी मौला काॾे खणी वञा? पाकिस्तान में खणी वञा, अमेरिका में खणी वञा, अफगानिस्तान जे मुसलमाननि ॾे खणी वञा रहमत जो झंडो। ओ मुंहिंजा अल्लाह मां कहिड़े शहर में कहिड़े मुल्क में खणी वञा? रब साईं तो फरमाए जिब्रील रहमत जो झंडो हिन शहर में खणी वञ जो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान में आ। इन अव्वल बैति वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। जेको बरकत वारो शहर आ जंहिंमें काबतुल्लाह आया, बेतुल्लाह आया, लखे हाजी सगोरा इराम जो चादरा पाए तवाफ करे जंहिं बेतुल्लाह जो तवाफ कंदा आहिनि, रड़ियूं कंदा आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक।
शरीक ओ पन्या किला जा मुसलमानो लंजारिन जे गोठ वारो बुर्थ शरीफ को आयल मुसलमानो काजी जे गोठ को आयल दीवानो ताज मोहम्मद मारा जे गोठ को आयल इर्दो गिर्द नवा को आयल मुसलमानो तवज्जो के वक्त मुख्तसरा जिब्रील जो चवे मा रहमत जो झंडो खणी इंदो आ मा काबतुल्लाह जी शत ध्यान दो आ ओ मा नूरी मखलूक जो सरदार आ मा मलाइकन के चोंदो आ वञो 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 काडे वञो ओ जिब्रील चोंदो आ अल्लाह जे घरन में वञो मदीने में भी वञो मक्के पाक में वञो पाकिस्तान में वञो अमेरिका में वञो हाँ दुनिया में 187 मुल्क तव जाते जाते मुसलमान दारान मोमिन दारान अज 15 शाबान जी रात सिज लहण को अगे सब पहुंची वञो मलाइक चवंदान अल्लाह साईं जी नूरी मखलूक जा सरदार जिब्रील मस्जिदूं त घणियूं आहिनि वहाबिन जूं भी मस्जिदूं आहिनि मुशरिकन जूं भी मस्जिदूं आहिनि बिरेलविन जूं मस्जिदूं भी आहिनि शियन जूं मस्जिदूं भी आहिनि असां जमात इस्लामी वारनि जूं मस्जिदूं आहिनि असां मलाइक काॾे वञूं कंहिंजी मस्जिद में वञूं ॿुधो मुसलमानो क़ुरान जिब्रील तो चे मलाइकन के उन मस्जिद में वञो जंहिंजो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान में आ भला क़ुरान में कहिड़ी मस्जिदुनि जो ज़िक्र आ फरमाया व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदऊ मा अल्लाह अहदा उन्हनि मस्जिदुनि में वञो जिन मस्जिदुनि जा जमाती कंहिंजे पेरनि ते न किरंदा आहिनि हा जिन मस्जिदुनि जा जमाती सजदो ठिकरीअ ते न कंदा आहिनि जिन मस्जिदुनि जा जमाती अकेले अल्लाह खे सॾु कंदा आहिनि मुवहिदनि जी मस्जिदुनि में वञो ओ जमियत उलमा इस्लाम वारो तव्हां ख़ुशि नसीब हो हाणे जेका 15 शाबान जी राति अचण वारी आहे अंग्रेज़ी तारीख़ ते या 22 मई आहे इन राति तां मुवहिद ख़ुशि थियो ठरी पओ जो तव्हांजी मस्जिदुनि में रहमत जा मलाइक ईंदा बाक़ी मुशरिकनि जूं मस्जिदूं ख़ाली हूंदियूं आहे को मुजाहिद जेको नारो हणी ॿुधाए मुजाहिदनि वांगुरु नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर मां हिन फ़क़ीर खे दुआ थो ॾियां जॾहिं उलमा देवबंद जा जन्नत में वेंदा हिते माज़ूर आहे अलाह अखियूं ॾींदसि उते नज़र बि हूंदसि नारा हणंदो जन्नत में वेंदो फरमाए खुश नसीबो मुवहिदो मुसलमानो जो ताजी मस्जिद में सिज लहण सां रहमत जा मलाइक लहींदा पर मांखे अफ़सोस आहे हिन ॻाल्हि ते जो खोड़ मुसलमान इन रात जो कदुर नथा कनि चवंदा या कहिड़ी ईद आहे चे फटाकनि वारी ईद आहे चवंदा न ग़लति थो ॻाल्हाए पने आकिल जी बाज़ार मां ॿारनि जे लाइ ठकाव था वठी चे ईद थी अचे कहिड़ी ईद आहे चे धमाकनि वारी ईद फटाकन वारी ईद मुसलमानों बुधो अज तौबा भी कयो रब तो फरमाए कुरान में हामीम वल किताबिल मुबीन अबा कुरान सचो आहे जेके इनके मञो था हथ मथे करे ॿुधायो हामीम वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुज़िरीन मुसलमानों मां त लंजारी गोठ वारो मां रब तता दे रोज़ानो रात जो लहींदो आ मां अल्लाह रोज़ानो रात जो 4 बजे पोएं टाइम ते असर जो लहींदो आ मां त ऐलान कंदो आ हल मिन मुस्तगफिरिन फअगफिरुल्लाह आहे को गुनाह जी माफ़ी वठण वारो मां दुआ घुरे त मां बख़्शे छॾियांस जो मुंहिंजी रहमत खे ॾिसी लंजारी गोठ वारो तव्हांजा कुकड़ बि उथी रात जो 4 बजे बांगा ॾींदा आहिनि हा हा बकरी हलाली जानवर आहे छेलो बकरी भी रात जो 4 बजे उथी अल्लाह खे यादि कंदा आहिनि हरामी जानवर रात जो सुम्ही पवंदा आहिनि कुतो बिल्लो सूअर हरामी जानवर सुम्ही पवंदा आहिनि हलाली जानवर रात जे पोएं पैर में मां मालिक जी रहमत जो ॾिसंदा आहिनि पहिरें आसमान ते उथी पवंदा आहिनि जागी पवंदा आहिनि तॾहिं त खोड़ माण्हू नेक बुज़ुर्ग जिन खे हाले जी शरीफ़ जो ज़िक्र मिलल आहे जिन खे बेर शरीफ़ जी दरगाह जो ज़िक्र मिलल आहे जिन खे अमरोट जी दरगाह जो ज़िक्र मिलल आहे उहे रात जो 4 बजे पंहिंजी निंड फिटाए नरम गरम बिस्तरो छॾे ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न
وطمعا ومما رزقناهم ينفقون वरी बि जाते फरमाए व इबादुर रहमान الذين يمشون على الارض هونا واذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما रोई करे बिस्तरे ते चवंदा आहिनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान ग़रामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। हा जरे उहे बाना भी उथी पवंदा आहिनि पर मां रब साईं जरे 15 शबान जी रात थींदी आहे हूअं मां रात जो ईंदो आहियां पर 14 शबान जी शाम सिज लहण खां अॻे मां अलाह लही ईंदो आहियां। मां आसमान ते भी हाणे 15 शबान जी रात मुस्लमानों मां ऐलान कंदोमांव अचो मांखो माफ़ी घुरो अॼु रात बख़्शण वारी रात अथव ज़िना खोरो मांखो दुआ घुरो त माफ़ कयांव अचो चोरो दुआ घुरो त मां बख़्शे छॾियांव अचो बीमारो दुआ घुरो त मां इलाज ला इलाज मां शफ़ा ॾियांव अचो कर्ज़दारो दुआ घुरो त कर्ज़ लाहे छॾियांव। मुस्लमानों अॼु मां गुनाहगार सैयद हथ ॿधी अर्ज़ थो कयां इन राति क़दुरु कजांइ पर अफ़सोस आहे जेके मुस्लमाननि जा ॿार असांजे ईसाइनि जे तरीक़े ते अंग्रेज़नि जे तरीक़े ते सिज लहण सां फटाका ॿारींदा असीं धमाका कंदा मोमबतियूं ॿारींदा अगरबत्तियूं साड़ींदा ऐसे ठकाव करे आसमान ॾियणंदा पोइ रब खे कावड़ ईंदी। अल्लाह फरमाईंदो मलाइको ॾिसो ॾिसो मां त हिननि खे बख़्शण आयो आहियां पर हे मुस्लमाननि जा बच्चा ज़ालिम मुस्लमान मां रब खे था चवनि अल्लाह तूं छो आयो आहे आसमान ते हे फटाका ॿारे धमाका ॿारे चवंदा मौला तुंहिंजी रहमत न खपे तुंहिंजी बख़्शिश न खपे मौला असांखे हीअ बाहि खपे जेका असां पैसा ख़र्च करे हलायूं था। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन। पूरे पाकिस्तान में 15 शबान जी रात माण्हू लखे रुपयनि जा धमाका कंदा माण्हू हज़ारे रुपया करोड़े रुपया बाहि में साड़े छॾींदा हालांकि ग़रीब कपिड़े जे लाइ परेशान कपिड़ो कोन्हे जो जिस्म ते ढकल इहे शैतान जा ॿाहिरि अथव जेके पंहिंजे पैसे खे अजायो विञाईंदा तौबा कजांइ पंहिंजे बच्चनि खे इहे ईद वारी राति इहे धमाका न कराईंजांइ। हाणे जेकॾहिं हक़ीक़ी मुस्लमान आहे पको मोमिनो आहे त पंहिंजे बच्चे खे 15 शबान जी रात मस्जिद में वठी अचजांइ कुरान पाक खोले हुनखे चइजांइ त सूरत रहमान पढ़ सूरत यासीन पढ़ सूरत तबार पढ़ त अल्लाह तुझे पीउ माउ खे बि बख़्शे रब तोखे बि बख़्शे सलात तस्बीह जी नमाज़ पढ़जांइ रब एॾा गुनाह माफ़ करे छॾींदई जेकॾहिं समंड जेॾा गुनाह हुजनि बि रब बख़्शे छॾींदई। छो थो करे इहा अजायो पैसो थो विञाए मां अलाह बख़्शण थो अचां एॾी मुंहिंजी बख़्शिश आहे जो रिढ जी खल जहिड़ा वार बख़्शे छॾां पर मां अहिड़नि शख़्सनि खे न बख़्शींदुमि जेके फटाका ॿारे धमाका करे ईसाइनि जे तरीक़े ते हली। अंग्रेज़नि चयो त मुस्लमाननि जो अलाह एॾो रहीम आहे जो ॿिया हिकु राति में सॼी ज़िंदगीअ जा गुनाह थो बख़्शे असां मुस्लमाननि खे अहिड़ी था ईद मल्हायूं खाई पी धमाका करे सुम्ही पवंदा जो हिननि खे तौबा जी तौफ़ीक़ ई न मिलंदी। या रात गुज़री वेंदी पोइ अलाह बि हिननि को रुसल रुठल रब ईअं नाराज़ थी हिननि को मोटी वेंदो। मुंहिंजे साईं फरमायो 5 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा त ॾोहारी आहिनि रब साईं जी एॾी त उन्हनि ते कावड़ आहे जो अलाह इन राति उन्हनि खे न बख़्शींदो बाक़ी सभिनी खे बख़्शींदो इन्हनि 5 खे न बख़्शींदो। ॿुधो आख़िरी हदीस साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सभु चओ सल्लल्लाहु साईं वे कहिड़ा बदनसीब आहिनि उहे कहिड़ा बदबख़्तनि जो इन राति अलाह जी रहमत बि वॾी आहे पर उन्हनि खे नथो बख़्शे। जागो था फरमाए से पहिरें नंबर ते मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो शराबी माण्हूअ खे अलाह न बख़्शींदो शराब पलीता जो अल्लाह कुरान में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फजतनिबुर रिजसा परे भजी वन मुसलमान जुआ को शराब को
हाणे ॾिठव कोन शराब पीतऊं टंडे मोहम्मद खान में 700 माण्हू मरी विया बेहोश थी विया कच्चो शराब पीतऊं के अस्पतालुनि में पया थी के घरनि में बेहोश पया थी रब तो चे हे शराब पलीत थी इहो पंहिंजी ज़ुबान ते हराम कर ऐनल फीहा तुसम्मा सलसबीला अच त मां अल्लाह जन्नत में सोनो शराब पियारींदोमांइ अज मां भी दुआ तो कया रब साईं इन लंजारिन जे गोठ में असांजे दोस्तन जी दावत ते जेके जमाती आया थी मौलाना सिराज अहमद जी दावत ते सैफुल्लाह जी दावत ते बाऊ रफीक जी दावत ते अल्लाह इन्हनि खे मां गुनाहगार सैयद खे सॼी जमात खे जन्नत में पंहिंजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि सां गॾु शराब पियारींदा नारो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर तंहिंजे करे मुसलमान तौबा कजाए जेकॾहिं शराब पीतो बि अथी त इहा राति बख़्शण वारी राति रब तो जे हक़ीक़ी तौबा कंदे त बख़्शे छॾींदोमांइ काथे लिखल आहे कुरान में लिखल आहे रब तो फरमाए केॾो बि गुनाहगार आहे शराबी आहे पर जे 15 शबान जी राति तौबा कंदो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीम मां बख्शे छॾींदो मांसि हता के जेतिरी ज़िंदगी शराब पीते न इहो शराब बि वरी नेकीअ में बदिलाए छॾींदो अब एॾे करीम रब खां सवा ॿियो को थींदो जेको गुनाह बि बख़्शे वरी जेके गुनाह कया थी वरी उहे नेकियुनि में विझी छॾे वाह मालिक तुंहिंजो रंग बाक़ी 4 माण्हू ॿुध त मां दुआ घुरां साईं भला ॿियो कहिड़ो माण्हू आहे बदबख्त जेके रब साईं इन राति बि न बख़्शींदो मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो ॿिए नंबर ते जेको ज़ानी आहे अछी दाढ़ी थी वई त सञा ज़िना को नथो मिले अल्लाह अकबर लोंडे बाज़ी जा कम थो करे मर्द ते ग़लत क़िस्म जे छोकरनि सां ज़िनाऊं थो करे या फाइल तो बणिजे या मफ़ूल तो बणिजे अहिड़े ज़ानी शख़्स ते अल्लाह नाराज़ आहे मुसलमानों को मर्द के औरत सां ज़िना कंदो आहे ज़िना जी सज़ा औरत सां ज़िना करे त इन क़ुरान में लिखल आहे इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनात बीजा दे फरमाया वज़ानियतु वज़्ज़ानी ला यनकिहु सूरत नूर जो मुतालो कयो ज़िना जी सज़ा उते लिखल आहे 80 कोड़ा हणोस पर मर्द सां ज़िना करे एॾो वॾो गुनाह आहे जो मुंहिंजा मुर्शिद ॿेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा अहिड़े बदबख्त जी सज़ा एॾी आहे जो अल्लाह से क़ुरान में लिखाई भी कोन्हे अता के इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि तो जे लोंडे बाज़ माण्हूअ खे तव्हां मथे कोठे ते बीहारियो 100 माण्हुनि जे मथों बीहारे तव्हां धिको ॾियोसि उज़वा टुकड़ा थी वञनि तॾहिं बि हिन जी सज़ा पूरी न थींदी इहो ज़मीन ते घुमंदो आहे ज़मीन पलीत हूंदी आहे हिनखे बददुआ कंदी आहे छोकिरो छोकिरे सां ज़िना करे मर्द सां ज़िना करे अल्लाह उन इलाइक़े जी ज़मीनुनि जो पाणी सुकाए छॾींदो आहे अल्लाह उन इलाइक़े जी कणक मां बरकत खणी छॾींदो आहे हिन ज़िना जे करे पखी बि बददुआ कंदा आहिनि जो पखियुनि जी बि रोज़ी रब कावड़ में बंदि करे छॾींदो आहे तंहिंजे करे 15 शबान जी राति जेकॾहिं को ज़ानी आहे त रोई अल्लाह खां दुआ घुरे अल्लाह मां अखियुनि खां ज़िना करे वेठमि अल्लाह मां कननि खां ज़िना करे वेठमि अल्लाह हथ जी बि ज़िना थींदी आहे मां ज़िना करे वेठो आहियां अल्लाह पेरनि जी बि ज़िना थींदी आहे मां ज़िना करे वेठो आहियां अल्लाह मां अखियुनि सां मां बेहयाई करे मां मोबाइल फोन ते फेसबुक हलाए इंटरनेट हलाए मां उघाड़ियूं नंगियूं तस्वीरां ॾिठियूं आहिनि अल्लाह अॼु 15 शाबान जी राति आहे अॼु तुंहिंजी रहमत वॾी आहे मूंखे बख़्शिजाए अल्लाह मां तोसां वाइदो थो कयां मां वरी हिन मोबाइल में इंटरनेट जो इहो बटण ई न हणंदुमि जंहिंमें फहाशी तस्वीरां आहिनि जंहिंमें नंगियूं अंग्रेज़नि जूं उघाड़ियूं तस्वीरूं भरियल आहिनि मौला मां तौबा थो कयां ओ लंजारी जे ॻोठ जे जलसे में अचण वारो मुसलमानो अल्लाह जो कसम मां शाम जी घड़ी थी तवजो कर जे तौबा कंदे त अल्लाह बख़्शे छॾींदई जे तौबा न कंदे त 15 शाबान जी राति रब सभिनी खे बख़्शींदई पर तो जहिड़े बदबख्त ज़ानीअ खे अल्लाह न बख़्शींदो अल्लाहु अकबर
3 नंबर ते मदीने जे मीर रहमतुल्लाह अलमीन नबी फरमायो 15 शाबान जी रात अल्लाह जी कावड़ उन शख्स ते भी हूंदी जेको पी मां जो नाफरमान अल्लाह तो जे मां सबनी के बख्शींदुमि पर पी मां जे नाफरमान के न बख्शींदुमि छो त मां कुरान में जो फरमायो व क़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ पांजे पी मां के उफ भी न चे जाए हेरे ठुल जे पासे एकड़े ज़ालिम पांजे पी के टालीअ ते विहारे झंग में उछले आयो जरे पी को मोकलाए पियो पी रोएस भी पियो वरी खिलेस भी पियो अबे के तो चवे अब्बा मां जड़ो तो नाफरमान पुट तोखे बीमारी में वर्तन ला ज़ाल जे करे तोखे मां झंग में तो उछले वना उन के राजी कयो आ तू अब्बा रोए त सम तुजो रोवण तो समझ में अचे तो तुजो खिलण समझ में नथो अचे पी तो चवेस पुट रोवाए न करे तो जो अल्लाह चंद्री औलाद ॾिनी जेका अबे के घरों कढी झंग में थी उछले बाक़ी खिलाए न करे तो जेड़ी कणी आ तेड़ी बणी आ मां भी पंहिंजे अबे के गीचीअ को पकड़े हिते ही उछले वियो सुभाणे तुझी औलाद ईंदी तोखे हितो पकड़े हिते उछले वियो तरी के अल्लाह वारे जो दे अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो वा शान हाणे आखिर में बेवफाई न कयो मां जल्दी दुआ तो घुरा सुभान अल्लाह ॾाढा कयो सुभान अल्लाह परियां भी कयो बीठल भी कयो अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो वा शान कदर तन जो सो करे जिंजे अंदर में आ ईमान जेको रंजाए पीउ माउ खे सो बिल्कुल वाजण नादान शो त जन्नत आली शान कदमन अबे ऐं अमड़ जे अदल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा चप चुमियूं दिन जॾहिं बाबे के बाबो करे सॾु कबोवा दुनिया में 3 शख्सियतूं अहिड़ियूं आहिनि जो तूं चप खणी उन्हनि जा नाला खणंदे बि चप तुंहिंजा चुमियूं ॾींदा ओ मुंहिंजी जीजल अमड़ ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा सोहणा मोहम्मद अल्लाह पारत कई थी कुरान में ने टिनी जी इज्जत कर दुश्मन नालो खणे भी चप चुमियो था ॾियनि हाणे 15 शाबान जी रात अचण वारी थी पटको लाए पंहिंजे पीउ मां जे पेरनि ते रखी माफ़ी वटि बाक़ी 14 ॾींहं थी न त हेड़ी बरकत वारी रात जे पीउ मां जो पिटल ना दरब तो जे तोखे भी न बख्शींदुमि तो ज़ालिमा रिज़ल रब्बि रिज़ल वालिद व सख़तुर रब्बि सख़तुल वालिद पी मां के राजी कर तमा अल्लाह भी राजी तमाए रसूल भी राजी तमाए पर याद रखो जे करे पी मां मुशरिक थी शिरक जो हुक्म था कनी त पो पी मां के भी छॾे ॾिजाए पो मां अल्लाह तो सां गॾु मोरे अचे आ पी मां जेकॾहिं रसूल जे हुक्म जे ख़िलाफ़ कन चवनी त पो ला युमिन वहदकुम हत्ता अकून अहब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन पो अबे अम्मा के छॾ जाए पो अल्लाह अल्लाह जे रसूल के वठ जाए घणा माण्हू थिया नथा ॻाल्हायो वॾा 3 जिन के अल्लाह न बख्शींदो हिकु ज़ानी ॿियो पी मां जो नाफ़रमान टियों कहिड़ो ॿुधायो शराबी बाक़ी घणा बचा ॿुधायां या वरी ॿिए साल साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह साईं चौथो कहिड़ो माण्हू आहे बदबख्त जेके अल्लाह इन रात न बख्शींदो तवज्जो कयो 6:15 थी विया आहिनि 6:30 बजे दुआ घुरदासीं बस 15 मिनट साथ ॾियो त नमाज़ पढ़ूं अल्लाह अकबर कबीरा मदीने जे मीर रहमतुल्लाह अलमीन नबी फरमायो चौथे नंबर ते उहो बदबख्त जेके मुंहिंजो अल्लाह इन रात भी न बख्शींदो फरमाए हासिद वा हसद कंदड़ इन्नल हसद ला याकुलूनल हसन अज दुनिया में भाव भाव के सड़े दो सोट सोट ते सड़े दो मासात मासात ते सड़े दो इनके अच्छा कपड़ा छो पातलन कल कलो गुरी मुल्लो मस्जिद में वही तडे ते कुरान पढ़ाइंदो अज जीअ लाइ कार में घुमे दो एक्स लाइ में छो थो सड़े
कंहिंजे अच्छे कपड़े ते छो थो सड़े मुसलमानो साड़ न कंदो कर रीस कंदो कर रीस जाइज़ आहे साड़ जाइज़ न आहे छो थो सड़े त मुंहिंजो माइट 50 जरे बि ज़मीन वठी वियो मूंखे हिकु जरे बि न आहे अबा अल्लाह सखी आहे तूं बि रो अल्लाह जे दर ते रब खां घुर वलऊ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्ज़ वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा रोज़ी त मुंहिंजे हथ में आहे रिज़्क़ जा खज़ाना त मां वटि आहिनि 18,000 मखलूक खे ॾींदो आहियां तूं छो थो सड़े मां अल्लाह ख़ल्क़ खे खाराईंदो आहियां त बि मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे सुराख जेतिरी बि कमी न ईंदी आहे साड़ न कंदो कर शरीयत में रीस जाइज़ आहे साड़ जाइज़ न आहे रीस कंदो कर अल्लाह हुनखे पुट बि ॾिना थी न्याणियूं बि ॾिनियूं थी बंगलो बि ॾिनो थी कार बि ॾिनी थी अल्लाह मूंखे बि ॾे त मां बि शुक्र कयां ज़िक्र कयां सब्र कयां ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम साड़ी ला जे शुक्र कंदे त अल्लाह तोखे बि वधाईंदो साड़ न कंदो कर तॾहिं त हाजी इमदादुल्लाह चवंदो हो हे दौर अहिड़ो अची वियो आहे किथे नाहे रहियो मज़ो ऐं कुर्ब को कोई कंहिंखे चङो हिते समझे नथो नाहे रहियो अॼुकल्ह शर्म हया दुश्मन थियो अॼु भाउ जो भाउ नाहे रहियो अॼुकल्ह शर्म हया दुश्मन थियो अॼु भाउ जो भाउ गैरत वारो थां भॼी पियो गैरत वारो थां भॼी पियो चङनि भलनि जो कमु ई लही वियो अॼु 15 शबान जी राति अचण वारी थी मां गुनाहगार सैयद हथ ॿधी करे चवां थो साड़ कयो थी त माफ़ करे छॾ अल्लाह तोखे बि वधाईंदो बख़्शे साड़ न कंदो कर केसा साड़ कंदे अंदर में सड़ी वेंदे अल्लाह सही बे के खुश करे ता खुश थियो अञा जे करे को ता साड़ करे हसद करे ता दुआ ॾींदा कयो अल्लाह ता के अञा वधाईंदो जे करे के भाव सां सोट सां साड़ कयो थी वञी माफ़ी वठे बरकत वारी रात मता अल्लाह तोखे भी न बख्शई बाकी घणा बचा हिकिड़ो बचो साईं इहो कहिड़ो बदबख्त आहे जेके अल्लाह न बख्शींदो 4 माण्हू त सम्झी वियासीं हिकु ज़ानी ॿियो साड़ीलो टियों शराबी चौथो पी मां जो नाफरमान पंजो कहिड़ो आहे ॿुधो लंजारनि जे जलसे में अचण वारो मुसलमानो नबी साईं फरमायो 5 नंबर ते एॾो बदबख्त आहे जंहिं ते मां नबीअ खे बि गैरत थी अचे अल्लाह खे बि गैरत थी अचे इहो वॾो हरामी आहे इहो वॾो पहिरें नंबर जो गुनाहगार इहो आहे इन ते त अल्लाह खे एॾी कावड़ आहे जो रब क़ुरान में थो फरमाए इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा 5 नंबर ते इहो मुशरिक आहे जेको पंहिंजो नक ऐं पेशानी घणी अल्लाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते सजदो कंदो आहे अचो मुसलमानो 5 नंबर वारी कोड़ी दवा अथव पर तव्हां मुवहिदो इंशाअल्लाह क़बूल करे छॾींदो रब तो जे हथ बि मुंहिंजे आॾो ॿधिजाए कंहिंजे पेरनि ते बि न किरजाए असां सॼी ज़िंदगी मुवहिद सैयद बि पंहिंजी जमात खे चवंदा आहियूं भली असां सैयदनि जी इज़त कयो असांजो सीनो सीने सां मिलायो अल्लाह तव्हांखे सैयद दिनान परे भजी वञो जीअं मौलाना जोगी साहब ॿुधाए पियो अहिड़ा सैयद न कयो अहिड़ा मुर्शिद न कयो जेके घर में घिरी तुंहिंजा कुआ काहे वञनि तुंहिंजा सान काहे वञनि मौलाना जोगी साहब त हक़ पियो ॿुधाए मूंखे खिल पई अचे सच पियो चवे मौलाना जो इशारो हो त सम्झी वञो असांखे अल्लाह मुवहिद सैयद ॾिनान मुशरिक सैयद ॾिनान जेके ज़ोरीअ माण्हुनि जा गाबा सान काहे वञनि ख़ुदा जो कसम मां तव्हां ॾे अर्ज़ु करण आयो आहियां मुसलमानो मां पंहिंजे ने मोहम्मद जो फरमान खणी आयो आहियां अचो भली असां सां सीनो सीने में मिलायो हथ हथ में मिलायो इज़त सभिनी जी कयो पर झुको त मुंहिंजे अकेले अल्लाह जे दर ते झुको तॾहिं फरमाए मां मुशरिक खे न बख़्शींदुमि 15 शबान जी राति मुसलमानो तव्हांखे गैरत अचे थी जो को माण्हू तोखे चवे त फिलाना तुंहिंजी घरवारी नऊज़ बिल्ला ॿिए सां नाजाइज़ तालुकात थी रखे तूं एॾो गैरतमंद आहे बंदूक खणी पंहिंजी घरवारीअ खे मारे छॾींदे अल्लाह जो चवई तोखां वधीक त मुंहिंजो सुहिणो मोहम्मद गैरतमंद आहे पर मदीने वारे साईं खां वधीक मां अल्लाह गैरतमंद आहे जो बानो बि मुंहिंजो आहे
उनारे जी मौसम आहे हिंदाणा भी मां रब जो तो खाए गिदरा भी मां अल्लाह जो तो खाए हाणे सब्जी जी मौसम आहे भिंडियूं भी खाए दो तूरियूं भी खाए दो वांगण भी खाए दो अफरअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन तू त रुगो बिज विझी करे भाण छटे पानी ॾेई ज़मीन खे सुम्ही पवंदो आहे तुंहिंजी पोख खे पचाइण वारो मां अल्लाह बुढ़ी मर मुशरिक गैरत चई जिनजो खाए तो अञा उनजो दर शरे ॿिए जे दर ते थो किरे ऐं जे करे 15 शाबान जी रात जे करे अॻ में भुलल हुए शिरक करे वेठो आ अल्लाह को माफ़ी वठी इन रात मुशरिक तू भी तो ही दवारो थी मां रब जे दर ते किर जाए मुंहिंजी रहमत वॾी आहे बख़्शींदो मां पर वरी शर्त आहे त ॿीहर शिरक न कजाए ॿीहर ज़िना न कजाए ॿीहर कंहिंसां साड़ न कजाए ॿीहर कंहिंसां पीउ मां जी नाफ़रमानी न कजाए इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहन फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात मां एॾो रहीम आहियां जेको शिरक करे वेठे न जे तौबा कंदे त इहो शिरक वरी तुंहिंजी नेकीअ में विझी छॾींदो तंहिंजे करे इन महीने जी इज़त कयो मथो रमज़ान जो महीनो थो अचेव अॼु मां दुआ थो कयां अल्लाह हिननि मुजाहिदनि खे रमज़ान जा रोज़ा बि सिहत सां रखण जी तौफ़ीक़ ॾिजाए अल्लाह से मुंहिंजो अचणु क़बूल फरमाए वक़्तु इजाज़त नथो ॾिए नमाज़ बि मथो पढ़णी आहे अल्लाह तव्हांजो अचणु क़बूल फरमाए अल्लाह असांजो ॿुधाइणु क़बूल फरमाए हे अल्लाह असां सभिनी खे मुंहिंजा रब साईं 15 शाबान जी रात जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ ॾिजाए मुस्लमाननि खे इन राति ईसाइन जे तरीक़े वारे धमाकनि जे तरीक़नि खां बचाईंजाए मुस्लमाननि खे इन इलाइक़े वारनि खे रब साईं 15 शाबान जी रात जेके 5 गुनाह ॿुधाया जेकॾहिं असां में आहिनि त अल्लाह माफ़ कजाए हे अल्लाह जो एॾा माण्हू तूं बख़्शींदे जेतिरा रिड जी खल में वारनि त पोइ असांखे बि रब बख़्शिजाए सॼो ॾींहुं अॼु हिन पीर मोहम्मद लंजारी जे ॻोठ वारनि क़ुर ॿुधो आहे आलिमनि जो दीदार कयो आहे अशी दाढ़ीअ वारा वेठा आहिनि मासूम ॿार वेठा आहिनि जवान वेठा आहिनि अल्लाह इन्हनि जे जलसे खे क़बूल फरमाए इन्हनि जे जलसे जो सवाब नबी साईं जे रूह खे सहाबा खे सिद्दीक़नि खे शहीदनि खे इमामनि खे अहल बेतनि खे मुंहिंजे शहीद इस्लाम अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे रूह खे हे जेके जमाती आया थी कंहिंजो अबो वफ़ात करे वियो आहे कंहिंजी अम्मा कंहिंजा भाउर कंहिंजो भेनर या हिन ॻोठ जा जेके अज़ीज़ क़रीब वफ़ात करे विया आहिनि जिन जे नाले ते ख़ैरात कई वई आहे अल्लाह उन्हनि जे क़ब्र में सभिनी जे रूह खे सवाब नसीब फरमाए तूं सखी आहे तूं रहीम आहे असांजे हाल ते रहम फरमाए हे अल्लाह दुनिया छॾे वञूं आख़िरियूं घड़ियूं हुजनि चपनि ते पाक मोहम्मद जो कलमो जारी कराईंजाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहाबिही अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जिन दोस्तन के वुजू ना है जल्दी वुजू कयो नमाज थींदी पिंडाल में सब जमा सां नमाज